अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू उन्हनि माण्हुनि खे हिन क़ुरान जे ज़रिए ख़बरदार कर त जेके हिन ॻाल्हि खां डिॼनि था त हिकु ॾींहुं खेनि संदन रब जे अॻियां हाज़िर कयो वेंदो ऐं उन महिल सवाइ रब जे संदसि को बि साथी हिमायती ऐं मददगार न हूंदो ऐं न कोई सिफारिशी हूंदो त मन नाफ़रमानी खां बचनि ऐं परहेज़गारी इख्तियार कनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे न तड़ यानी पाण खां परे न कर जेके सुबुह ऐं शाम जो पंहिंजे रब खे ॿाॾाईंदा आहिनि ऐं संदसि रज़ा ऐं खुशनुदगीअ जा तालिब आहिनि। न उन्हनि जी कंहिं शइ जी तो ते का ज़िम्मेवारी यानी अमलनि जो हिसाब या पुछाणो आहे ऐं न वरी तुंहिंजी कंहिं शइ जी उन्हनि ते का जवाबदारी आहे। पोइ बि जेकॾहिं तूं उन्हनि खे परे कयो त ज़्यादती कंदड़नि मां थींदे। ऐं अहिड़ी तरह असां अॻिन क़ौमुनि वांगुरु किन माण्हुनि खे किन सां आज़माइश में विधो आहे उन लाइ त उहे यानी काफ़िर सरदार तकबर ऐं फूंड में अची हकारत सां चवनि त छा ही उहे आहिनि जिन ते अल्लाह असां सभिनी मंझां चूंडे ईमान जी दौलत जो एहसान कयो या नवाज़ियो आहे। ए काफ़िरो छा अल्लाह तव्हां खां वधीक पंहिंजे शुक्रगुज़ार बाननि खे नथो ॼाणे। ऐं ये पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तो वटि असांजी आयतुनि ते ईमान रखंदड़ मञंदड़ अचनि त खेनि चओ त तव्हां ते सलामती हुजे। तव्हांजे रब पाण ते रहम यानी बाज करण लाज़िम करे छॾियो आहे। यकीनन तव्हां मां जेकॾहिं को ग़लती या नादानी या जहालत सबब बुरो कम करे बीहे थो उन खां पोइ तौबा ताइब थिए थो ऐं पाण सुधारे थो त बेशक अल्लाह बि बेहद बख़्शणहार ऐं निहायती मेहरबान आहे। ऐं अहिड़ी तरह असीं पंहिंजूं आयतूं खोले खोले बयान कंदा आहियूं जीअं गुनाहगारनि जो रस्तो बिल्कुलु निर्वार थिए ऐं पाण बचाए सघो।